पबजी ते भारतीय शहरीअ सां दोस्ती ऐं मुहबत बाद चइनि ॿारनि सां गॾु पाकिस्तान मां भारत वेंदड़ पाकिस्तानी औरत सीमा हैदर जे पहिरें मुड़ुस पंहिंजे ॿारनि जी हवालगीअ लाइ इंसानी हक़नि जी तंज़ीम सां राब्तो करे वरितो आहे। इंसानी हक़नि जी तंज़ीम जी मदद सां ॿारनि खे हासिल करण लाइ भारत में वकील कयो वेंदो। गुज़िरियल साल मई में 3 धीअरुनि ऐं 1 पुट सां पाकिस्तान मां भारत वेंदड़ सीमा हैदर जे मुड़ुस ॿारनि जी वापसी लाइ इंसानी हक़नि जी तंज़ीम अंसार बरनी ट्रस्ट सां राब्तो कयो आहे। अंसार बरनी जो चवणु आहे त इहो रुॻो हिकु औरत जो ॿारनि सां भारत मुंतक़िलीअ जो मामिलो न आहे, पर इन पुठियां हिकु मुकमल सोचियल सम्झियल प्लानिंग आहे जंहिंमें दहशतगर्दीअ जो अंसर बि नज़रअंदाज नथो करे सघिजे। अंसार बरनी निजी टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त आलमी कानूननि तहत ॿारनि खे संदन मज़हब तब्दील नथो करे सघिजे। इन जे ख़िलाफ़ भारतीय अदालत सां बि राब्तो कंदासीं। सीमा जे पहिरें मुड़ुस ग़ुलाम हैदर जो चवणु आहे त मूंखे इन ॻाल्हि में का दिलचस्पी न आहे त सीमा मज़हब तब्दीली जे हवाले सां छा करे रही आहे, पर मुंहिंजा ॿार मासूम आहिनि ऐं इन्हनि जो मज़हब तब्दील नथो कराए सघिजे। ग़ुलाम हैदर जा सीमा मां 4 ॿार आहिनि, जंहिंमां सभ खां वॾो पुटु तक़रीबन 9 सालनि जो आहे। सीमा जे पाकिस्तान मां भारत रवानगी वक़्तु ग़ुलाम हैदर रोज़गार जे सिलसिले में परॾेह में हो। यादि रहे त सीमा जी भारतीय शहरी सचिन मीना सां पहिरीं ॻाल्हि ॿोल 2019 में ऑनलाइन गेम पबजीअ ते थी हुई। ॿिन्हिनि जी पहिरीं मुलाक़ात मार्च 2023 में नेपाल में थी हुई, जिते सीमा हिंदू मज़हब इख़्तियार करे वरितो हो। जोड़े मुबैना तौर ते हिंदू रस्म तहत शादी कई ऐं ॿारनि समेत 13 मई ते सीमा ऐं सचिन नेपाल रस्ते भारत में दाख़िल थिया।